खुशखबरी कंदरा उन जे पासगिरदाई जे शागिर्दनि लाइ खुशखबरी। द इंडस मॉडल हाई स्कूल कंदरा मुफ़्त दाख़िलाऊं 31 जुलाई 2021 ताईं जारी आहिनि। नर्सरी क्लास खां 10हीं क्लास ताईं। नवां क्लास 1 अगस्त 2021 खां बाक़ाइदा शुरू कया वेंदा। द इंडस मॉडल हाई स्कूल कंदरा ही इदारो कंदरा जो पहिरियों प्राइवेट हाई स्कूल आहे। हिन इदारे जी इमारत खे बिल्कुलु हिकु तइलीमी अंदाज़ वांगुरु तइमीर कयो वियो आहे, जिते कुशादा क्लास रूम्स, लैबॉरेटरी ऐं खुलियल ग्राउंड मौजूदु आहे। असांजो इदारो हमेशह क़ाबिल ऐं तजुर्बेकार फैकल्टीअ सां गॾु पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾींदो आहे, जंहिंजो वाज़ह सबूत इदारे मां निकिरंदड़ शागिर्द पाकिस्तान जे बहितरीन तइलीमी इदारनि मां इल्मु हासिल करे रहिया आहिनि। पंहिंजे ॿारनि जे बहितरीन मुस्तक़बिल लाइ असांजे इदारे जी ख़िदमतुनि मां फ़ाइदो हासिल कयो। असांजे इदारे में ही सहूलतूं मौजूदु आहिनि। बिल्डिंग स्कूल डिज़ाइन में मुकमिल सोलर सिस्टम, स्टैंड बाय जनरेटर, हाई क्वालिफाइड ऐं तजुर्बेकार फैकल्टी, साइंस लैबॉरेटरी, साफ़ पाणी। एड्रेस हिंदू महिला कंदरा। राब्ते लाइ उस्ताद दीवान दास, उस्ताद मोहम्मद हनीफ़ बुल्लू, उस्ताद अहमद हनीफ़ बुल्लू। फ़ोन नंबर 030027920009।